अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भली कार। मां आहियां फराशा। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। जंग जा ख़तरनाक असर, पाकिस्तान स्टॉक मार्केट क्रैश थी वई। 100 इंडेक्स में 13,000 खां वधीक पॉइंटनि जी लाथ, कारोबार आरज़ी तौर मुअत्तिल। बाड़ाई सबब 100 इंडेक्स 1.5 लख पॉइंटनि जे सतह खां बि हेठि अची वियो। चीन ऐं जापान समेत ख़िते जे ॿियनि मुल्कनि जूं स्टॉक मार्केटूं बि मुतासिर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क़ौमी बचत पॉलिसी जी मंज़ूरीअ लाइ अॼु इजलास छॾाए वरितो। इजलास में चइनी सूबनि जा वॾा वज़ीर ऐं लाॻापियल वफ़ाक़ी वज़ीर शरीक थींदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ क़दम खयां। मुआशी इस्तेहकाम खे यक़ीनी बणायो वेंदो। हुकूमत अवाम खे वधि खां वधि रिलीफ फ़राहम कंदी। सिंध काबीना जो इजलास सुभाणे, तलब अहम फ़ैसिलनि जो इम्कान। इजलास में वफ़ाक़ी हुकूमत जे तजवीज़ुनि ते बहस कयो वेंदो। तेल बहिरान सबब सरकारी गाॾियुनि खे तेल जी फ़राहमी महदूद करण जो इम्कान। हफ़्ते में 3 मोकलूं करण ऐं तालीमी इदारनि में ऑनलाइन क्लास हलाइण जी तजवीज़ ते ग़ौर कयो वेंदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण भाड़नि में वाध जो नोटिस वरितो आहे। मनपसंद किराया वठंदड़ ट्रांसपोर्टरनि ख़िलाफ़ कार्रवाईअ जो हुकुम। शर्जील मेमण चयो आहे त गाॾियुनि जे भाड़नि में मनपसंद इज़ाफ़ो अवाम जे मथां वधीक बार विझण जे बराबरि आहे। ग़ैर क़ानूनी तौर किरायनि में इज़ाफ़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। सिंध हुकूमत अवाम खे रिलीफ फ़राहम करण लाइ पुरअज़म आहे। मुश्तबा खामनाई ईरान जो नओं सुप्रीम लीडर चूंडिजी वियो। 88 रुकनी मजलिस ख़बरगान में वोटिंग। मुश्तबा खामनाई अक्सरियत सां चूंडिजी वियो। क़ौम खे नए चूंडियल रहबर अज़ीम सां वफ़ादारीअ जी अपील। ईरान फ़ौज ऐं पाकिस्तान इनक़लाब पारां नए सुप्रीम लीडर जी पैरवी जो अज़म। सदर मसूद पज़क्शियां चयो आहे त नए सुप्रीम लीडर जी चूंड क़ौमी इतिहाद जी अकासी करे थी। अली लारेजानी चयो आहे त नए रहबर जी क़यादत में क़ौमी इतिहाद बरक़रार रखंदी। ईरान जा नए सुप्रीम लीडर जी क़यादत में इसराइल ऐं अमेरिका जे फ़ौजी अॾनि ते हमला। पाकिस्तान इनक़लाब इसराइल मथां मीज़ाइल फायर कयो। मीज़ाइल जी तस्वीर बि जारी। मीज़ाइल मथां लबैक सैयद मुजतबा लिखियल हुयो। अरब मीडिया मूजिब ईरान गॾियल अरब इमारात ऐं सऊदी अरब में अमरीकी फ़ौजी अॾनि ते हमला कया आहिनि। बहरीन, कुवैत ऐं क़तर में अमेरिका जे फ़ौजी अॾनि खे बि निशानो बणायो वियो। दॿा बावजूद ईरान जे सुप्रीम लीडर जी चूंड ते ट्रंप जे कैंप में मायूसी। मुश्तबा खामनाई जे सुप्रीम लीडर मुक़ररु थियण ते अमरीकी सदर तबसरे खां लमाए वियो। हिकु इंटरव्यू में डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ॾिसूं था त छा थो थिए। जंग ख़त्म करण जो फ़ैसिलो इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू सां इत्तफ़ाक़ राय सां ऐं मुनासिब वक़्त ते कयो वेंदो। नाणे खाते जे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल चयो आहे त पेट्रोलियम शयुनि जा अघ वधाए तेल कंपनियुनि खे फ़ाइदो ॾिनो वियो आहे। तेल कंपनियूं जेको पेट्रोल ऐं डीज़ल विकिरो कनि पयूं उहो सस्ते अघ ते वरितल आहे। मुफ्ता इस्माइल वधीक चयो आहे त पेट्रोलियम शयुनि जूं क़ीमतूं वधाइण ईअं आहे जीअं हुकूमत शुगर मिल्स खे खंड बरामद करण जी इजाज़त ॾिनी हुई, जंहिंसां शुगर मिल्स मालिकनि जो मुनाफ़ो त वधियो पर अवाम खे नुक़सान पहुतो। नौशर फिरोज़ में पुलिस ऐं वकील बिरादरी आमू साम्हूं अची विया। वकील पुलिस जी कोर्ट में एंट्री बंदि करे छॾी। डीएसपी सरदार चांडियो ख़िलाफ़ नारेबाज़ी। वकील अॻवाननि जो चवणु आहे त डीएसपी ऐं अहलकारनि ॿिनि वकीलनि सां बदतमीज़ी कई। नोटिस वठी डीएसपी सरदार चांडियो ऐं मुलविस अहलकारनि खे हटायो वञे। बांदी वेझो तलाक थियल नारीअ जो घर मां गोली लॻल लाश हथ। ॻोठ नवाब ख़ान चांडियो भरिसां 28 वरनि जी अज़ीमा ॾाहिरी जी पुरस्रार मौत। पुलिस पहुची नारीअ जो लाश तहवील में वरितो। पोस्टमार्टम बाद मड़ वारसनि हवाले। इलाइक़े अंदरि नारीअ खे क़तल करण जा चो बोल। पुलिस जांच शुरू करे छॾी। वारसनि जो चवणु आहे त नारी पाण मथां फायर करे ख़ुदकुशी कई आहे। ख़ैरपुर पुलिस पारां मुक़ाबले में 2 ॾोहारी मारिजण जी दावा। रहमू वारी ढंढ भरिसां पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबलो। फायरिंग जी ॾे वठ में शिकारपुर वासी 2 मुबैना ॾोहारी मारिजी विया। इरशाद अली मीरानी ऐं नूर अहमद ब्रोही तौर सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त 4 ॾोहारी फ़रार थी विया। वधीक जांच जारी।